नुशर फिरोज़ रिपोर्ट ज़मीर वस्तरो सिंध एक्शन कमेटी सिंध पारां मुल्क में 27वीं तरमीम ऐं सिंध सूबे खे यूनिटुनि में तब्दील करण ख़िलाफ़ अल्लाह वारे चौक खां डॉक्टर नियाज़ कालाणी पुनहल सारियो मुजीब माछी इरफान डाहिरी जे सिंध क़ौमी मुहाज़ रज़ा बिहण असलम कोरिजो ऐं ॿियनि जी अॻाणी में रैली कढी वई जेका मुख़्तलिफ़ रोडनि खां थींदी नेशनल प्रेस क्लब पहुती। इन मौक़े ते डॉक्टर नियाज़ कालाणी चयो त हुक्मरान अंधे घोड़े ते चढ़ियल आहे, मुल्क ऐं क़ौमुनि ख़िलाफ़ गदारे वारा फ़ैसिला पिया कनि ऐं उहे फ़ैसिला सिंध जे माण्हुनि खे क़बूल न आहिनि। सिंध खे टोड़े यूनिटुनि में तब्दील करण वारे होश खां कम वठनि। सिंध का अक जी काठी न आहे, जेको अचे उहो भॼे छॾे। सिंध ख़िलाफ़ ज़रदारी माफ़िया जो चवण ते कयल फ़ैसिला क़बूल न आहिनि। सिंध जो हिकु बि सिंधी जहिड़ो आहे त को बि सिंध दुश्मन फ़ैसिलो क़बूल न कंदो। पुनहल सारे चयो त सिंध जा हुक्मरान चरिया थी विया आहिनि, पंहिंजी करप्शन लिकाइण लाइ हथ जा आइन ठाहे रहिया आहिनि, जेका कल्ह हुननि सेनेट में खणी दफ़न कयो, सुभाणे वरी क़ौमी असम्बली में दफ़न कंदा। असलम कोरिजो, मुजीब माछी, इरफान डाहिरी, रज़ा बिहण ऐं ॿियनि चयो त ज़रदारी माफ़िया 17 सालनि खां मुल्क जो रत चूसियो आहे, पर पीउ पुट जो पेट नथो भरिजे। जो हर चकट सिंध जा वसीला विकिणी पंहिंजी हुक्मरानी कनि था। ही सत्ताधारी फार्म जी पैदावार ते मुसलत थी वार वरी करे 27वीं तरमीम सिंध खे यूनिट में विरहाइण जो फ़ैसिलो करे मुसलत थियण जी नाकाम कोशिशि कनि पिया। इहा वरी पीउ पुट जी भुल आहे। जेसिताईं हिकु बि सिंधी जहिड़ो हूंदो तव्हांखे इहा साज़िश क़बूल न करणी ॾींदी। सिंधी माण्हू पंहिंजे सिंध अमन जी हिफ़ाज़त करणु ॼाणंदा आहिनि, को बि सिंध ख़िलाफ़ फ़ैसिलो क़बूल न कंदा। असांजो मुतालबो आहे त फ़ौरन 27वीं तरमीम जो बिल ख़तमु करे सिंध जे विरहाइण जी साज़िश खे ख़तमु कयो वञे। असां बबलो धरणे खां बि वधीक धरणो हणंदासीं ऐं पंजाब जा समूरा रस्ता तेसीं ताईं बंदि कंदासीं जेसिताईं सिंध जे मथां मढ़ियल कारा कानून ख़तमु न थींदा। तेसिताईं सिंध जा रेलवे ट्रैक, रोड, रस्ता सभु बंदि हूंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।